अस्सलाम वालेकुम। अॼु तव्हांखे मौसम जी अपडेट ॾींदा हलूं त 16 सितंबर यानी 24 खां 36 कलाकनि जे दौरान पंहिंजी सिंध में मौसम जी सूरत हाल छा रहंदी। मौसम खां बाख़बर रहण जे लाइ शाहिद खुसो वीलॉग यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो। अगरि फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो हीअ वीडियो त पहिरियां इन खे ज़रूरु शेयर कजो ऐं फॉलो लाइक ज़रूरु कंदा पेज खे, जीअं ॿिए कंहिंखे बि मौसम जी अपडेट मिले शेयर करणु न विसारींदा। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु पंहिंजी सिंध में मौसम जी सूरत हाल छा रहंदी। 24 खां 36 कलाकनि जी अपडेट हूंदी आहे। 24 ऐं 36 कलाकनि ताईं जेका बि अपडेट हूंदी आहे तव्हांखे उहा फॉलो करणी पवंदी। दोस्तो, पहिरीं ॻाल्हि त अॼु सिंध में मौसम गर्म ऐं मरतूब रहंदो, लेकिन कुझु शहर आहिनि जिते मौसम जा इम्कान आहिनि, बरसाति जा इम्कान आहिनि। उते हल्की फुल्की बरसाति थी सघे थी। मिठी, इस्लाम कोट, थरपारकर, नगर पारकर, खैरपुर ऐं सांगड़ ऐं किथे हल्की फुल्की ॿिए शहरनि में बि बरसाति जा इम्कान आहिनि, बरसाति थी सघे थी। बाक़ी सिंध में मौसम गर्म ऐं मरतूब रहंदो। ठीकु आहे न दोस्तो, तव्हांखे ॿुधायोसीं इस्लाम कोट, मिठी, थरपारकर, नगर पारकर, खैरपुर, सांगड़ ऐं किथे बि हल्की फुल्की जाइनि ते बि बरसाति जा थोरा घणा इम्कान थी सघनि था। अॼु 16 सितंबर 24 खां 36 कलाकनि जे दौरान हीअ मौसम जी अपडेट आहे। तव्हांखे इन शहरनि में किथे किथे बरसाति जा इम्कान ऐं बरसाति त नज़र अची सघे थी पई। बाक़ी सिंध में मौसम गर्म ऐं मरतूब रहंदो। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।